वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जी बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी प्रोफेसर शाहिद रसूल खे बरतानिया में सर्जरी शोबे में एज़ाज़ी डिग्री मिलण ते मुबारकबाद ॾिनी आहे। जिन अस्पताल जे डॉक्टर शाहिद रसूल खे एज़ाज़ी डिग्री मिलण ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। वॾे वज़ीर जो इहो चवणु आहे सर्जरी जे शोबे में प्रोफेसर शाहिद रसूल जूं ख़िदमतूं मिसाली आहिनि। वॾे वज़ीर जो इहो चवणु आहे सिंध हुकूमत पाकिस्तान जे ग़रीब अवाम लाइ रोबोटिक सर्जरी खे आम करे छॾियो आहे। मुराद अली शाह जो वधीक चवणु आहे त तमामु थोरा माहिर आहिनि जिन खे इहा एज़ाज़ी डिग्री मिली आहे। पाकिस्तानी सर्जन जो नालो बि दुनिया जे बहितरीन सर्जन्स में शामिल थी वियो आहे। डॉक्टर शाहिद रसूल खे एज़ाज़ी डिग्री बहितरीन ऐं आला कारकर्दगी जी बुनियाद ते ॾिनी वई आहे। वॾे वज़ीर जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी प्रोफेसर शाहिद रसूल खे बरतानिया में सर्जरी शोबे में एज़ाज़ी डिग्री मिलण ते मुबारकबाद। जिन अस्पताल जे डॉक्टर शाहिद रसूल खे एज़ाज़ी डिग्री मिलण ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। वॾे वज़ीर जो चवणु आहे त सर्जरी शोबे में प्रोफेसर शाहिद रसूल जूं ख़िदमतूं मिसाली आहिनि।